हींअर तव्हांजे अॻियां पेश था करियूं दिल्ली जी कलाकार। उनखां अॻु में उहो बि वक़्तु हो जो सिंधी जे शाइर नारायण शाह लिखियो, अलाह इहे न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। उन्हनि खे शक हो सभु सिंधी ककड़जी विया आहिनि, को किथे को किथे, पर उनखे इहा ख़बर न हुई त हांगकांग जहिड़े शहर में ॿियारा सिंधी आहिनि जेके हेॾा वॾा मेला मचाए सघनि था। जिते मेलो मचंदो उहा क़ौम न वञी सघंदी आहे, वञी न कॾहिं न वञी सघंदी। सिंधी हमेशह जीअर आहिनि, उन्हनि जी कल्चर हमेशह फैलियल आहे ऐं सुगंध फैलियल आहे। ॿियनि जे आस पास में जेके आहिनि उन्हनि मां सिंधियुनि मां सुख ई आहिनि, दुख त कंहिंखे आहे ई कोन, पोइ छो वेंदी, पोइ कल्चर वेंदो ई कोन। नंगड़ा निमाणी दा जीअं जीअं पालरा सचल साईं जो कलाम सभिनी खे ॿुधल त आहे, केतिरनि खे तुकूं बि यादि हूंदियूं, न चाहींदे हलंदो हूंदो हुननि जो। उहो कलाम पेश थी करे दिल्ली जी कलाकार उमा लालू।
Sanghi